तलारे वेझो जमाली फुर्दो स्टाफ वटि नामालूम तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल खे धके ॾेई फरार थी वई, जंहिं नतीजे में 2 ॼणा 20 सालानो आसिफ़ पुट ऐं 6 सालानो लियाकत पुट थॾे ते फ़ौत थी विया। फ़ौती ऐं ज़ख़्मियुनि खे फौरी तौर तलार इस्पताल मुंतक़िल कयो वियो। औरतुनि जो रोल हेठ सेंटर जे गेट आॾो क़यामतल, जीअं त हादिसे जे 3 ज़ख़्मियुनि औरतुनि ख़ालिदा आबिदा सोबिया पुट खे ॻणती जोगी हालत में हैदराबाद रिलीफ कयो वियो आहे। सूमेरा जोड़े जो रवासी पुट बरादरीअ सां तालुक़ो रखंदड़ हिकु नौजवान 20 सालानो आसिफ़ पुट ऐं मासूम ॿार 6 सालाना लियाकत अली पुट मौक़े ते फ़ौत थी विया, जीअं त 3 औरतूं ज़ख़्मी, जिन खे तलार रूल हेठ सेंटर में आंदो वियो, जिते ज़ख़्मियुनि खे तबी इमदाद में बाद हैदराबाद माणियो वियो आहे। यादि रहे त ज़ख़्मियुनि ऐं फ़ौतुनि ते वीहल पुट बरादरीअ सां तालुक़ो रखंदड़ गुज़िरियल राति समत सरकार ते हाज़िरी लाइ वियल हुआ, जितां खां वापसि वक़्तु गुज़रण वेझो जमाली फुर्दो स्टाप वटि हिकु नामालूम कार चीपाटे फरार थी वई। हादिसे वारे जाइ ते तलार पुलिस फौरी पहुची जाइज़ो वरितो, जीअं त रूल हेठ सेंटर पुलिस पहुची तफ़सीलात पिणु वरितियूं।